अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरे आए हो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। कोहिस्तान जे शहर सरीअ में इंडस पब्लिक एलिमेंटरी स्कूल जी सालानी इम्तिहाननि जो नतीजो पधिरो कयो वियो। उन मौक़े ते हिकु तक़रीब थी जंहिंखे ख़ासि महिमान जी हैसियत सां माइनॉरिटी कमीशन ऑफ पाकिस्तान जे चेयरमैन चेलाराम केवलानी ख़िताब कंदे चयो त कोहिस्तान में तइलीम खे आम करण लाइ वर्कशॉप ऐं सेमिनार मुनक़िद कया वञनि। हिन चयो त कोहिस्तान जो ॿार बि ज़हनी ऐं होशियारु आहे, पर खेसि तइलीम हासिल करण जा मौक़ा मिलणु घुरिजनि। चेलाराम केवलानी वधीक चयो त दुनिया जे मुल्कनि में सभ खां वधीक बजट तइलीम लाइ रखी वेंदी आहे। हिन चयो त सोशल मीडिया खे फुज़ूल इस्तेमालु करण बदिरां सोशल मीडिया खे कोहिस्तान में तइलीम जी बहितरीअ लाइ इस्तेमालु करणु घुरिजे। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते स्कूल जे शागिर्दनि टेबलोज़ पेश कया। शागिर्दनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते तक़रीरूं कयूं। उन मौक़े ते पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि में इनाम ऐं सर्टिफिकेट ॾिना विया, जॾहिं त बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि खे पिणु एवार्डनि सां नवाज़ियो वियो। उन मौक़े ते शागिर्दनि जे वालिदिन समेत इलाइक़े जे सिविल सोसाइटी वॾे अंग में शिरकत कई। ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। रिपोर्ट कोहिस्तान न्यूज़ सर्विस टीम थाणो बुलाकान।